खिप्रो में 24 कलाक गुज़रण बावजूद मुख्य रोडन तां बरसाती पानी निकाल नाहे थी सघियो, जंहिं सबबि रहवासी परेशान आहिनि। वीडियो लिंक ते मौजूद है खिप्रो में असद शाह जी असद। जी बिल्कुल, गुज़िरियल ॾींहुं सावणी जे पहिरें 15 मिंट जे वस्कारे खिप्रो के पैरिस बणाइण जूं दावाऊं कंदड़ ऐं हिते जी इंतज़ामिया जी पत वाउखी करे छॾी आहे। 24 कलाक गुज़रण जे बावजूद भी खिप्रो जा मेन मुख़्तलिफ़ रोड जेके आहिनि उन्हनि तां अञा ताईं पाणी निकाल नाहे थी सघियो। जेकॾहिं मुंहिंजो कैमरामैन ॾेखारे सघे त खिप्रो जो जेको ही मेन सियोंजी रोड आहे जिते असां मौजूद आहियूं, ही सियोंजी रोड जेको आहे खिप्रो जे हेडक्वार्टर जी तालका अस्पताल ॾांहुं वेंदड़ मुख्य रोड आहे। उनखां अलावा डॉक्टर लेन जेका आहे उहा बि हिन रोड ते अचे थी, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त 24 कलाक गुज़रण जे बावजूद भी ही समूरो रोड जेको आहे उहो पाणी हेठां आहे। हिते जा रहवासी जेके आहिनि उहे वॾियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उनखां अलावा खिप्रो जा जेके ॿिया मुख़्तलिफ़ रोड आहिनि उते बि केतिरनि ई कलाकनि खां पाणी बीठल आहे। इंतज़ामिया पारां के बि अञा जोगा उपाय नाहिनि वरिता विया। ॿिए पासे राब्तो करण ते सीओमू खिप्रो जो चवणु आहे त बिजली जे बदतरीन लोड शेडिंग जे करे जेको नेकासी वारो सिस्टम है वो मोटरूं बंद होने के करे पानी की नेकाली में तमाम घणियूं तकलीफ़ूं जेके से पेश अचन पियूं। किथे किथे जेको आहे वो म्यूनिसिपल जो अमलो जेको आहे वो पानी कढण में मसरूफ़ है, पर बाक़ायदगी से अमली तरह से किथे भी पानी कढण जो जेको सिस्टम है वो नज़र न पियो अचे। इन वक्त भी 24 कलाक गुज़रण के बावजूद भी जेको सियोंजी रोड जेको मुख्य रोड है वो पानी हेठां है। हिते जा जेके रहवासी आहिनि उहे वॾियुनि परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जी।